द सिंधुवर्ल्ड.com की पेशकश। सिंधी अखर खजानो 198 अॼु जा सिंधी अखर आहिनि फूकणो या ॿुड़कण, ॻोड़ी, वेलण या ॻनर, हिरण, डोल, दलोचो, बोको या बाल्टी, बकुल या ज़बानो। साॻिए अर्थ वारा अंग्रेजी ऐं हिंदी अखर। टीम TSW जी सिंधी भाषा वाधारे जी कोशिशुनि में सहयोग ॾियण लाइ तव्हां बेहद घटि ख़र्च ते हिकु वीडियो स्पॉन्सर करे सघो था। साबुण जे पाणीअ खे फूक ॾेई फूकणा तयारु करण वारो रांदीको ॿारनि खे अॼु बि पसंदि आहे। कैंसर जहिड़ी मौतमार बीमारीअ जी शुरूआति शरीर अंदरि नंढी ॻोड़ी ठहण सां थींदी आहे। हर हिकु हिरण शाखुनि वारे सिंगनि वारो न हूंदो आहे। अॼोके समय में सनानु करण जो डोल या बाल्टी प्लास्टिक जो ठहियलु हूंदो आहे। बकबक या ज़बानो ॻाल्हाइण न, पर कम में लॻी वञणु कमु पूरो थियण जी ख़ातिरी लिखी वेंदी आहे। सिंधियत सुहिणी रहे।